तू के खैरे के जेड़े तेड़े के कहीं के बमा पहुंचे इल्म ते वाक़िफ नकल दो आया छो मां जटन जा मोटन के जा पर इल्ला मन इर्तदा मिर रसूल जे रसूल ते राज़ी थींदो आया त के इल्म ॾई छॾींदो आया के ॾींदो आहे जो मुर्तज़ा रसूलन खे ॾाढो जो कंहिंखे ॾींदो आहे जेके मुर्तज़ा रसूल हूंदा आहिनि अल्लाह जी जे ते रज़ा हूंदी आहे जेके ख़ुदा ताला मुंतख़ब कंदो आहे उन रसूलनि खे ख़ुदा ताला पंहिंजी मदी सां इल्म अता फरमाईंदो आहे। हिते आयत में बि साफ़ बीठो आहे अल्लाह ताला चए थो मां अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा हर शइ जो इल्म मां आदम अलैहिस्सलाम खे सेखारियो अरदहुम फअरदहुम अलल मलाइकते उहे सब शयूं जेके आदम खे सेखारियई अल्लाह ताला खणी मलाइकनि जे आगे रखी अंबिऊनी बि अस्माए हाउलाए अवां चयो त असां इबादत में भला असां तकवा में भला असां परहेज़गारी में भला असां ज़िक्र में भला हिन खलीफ़े खां भला हर शइ में भला असां में न का ख़तिया न का ग़लती न का ॾोह न को ॾिंग सवां सदा तुंहिंजी इबादत कंदासीं। हाणे चङो अचो मैदान में फअरदहुम अलल सुम्मा अरदहुम अलल मलाइकत फक़ाल अंबिऊनी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहे सभई शयूं जेके आदम खे सेखारियूं उहे मलाइकनि जे आॾो रब रखे फरमायो अंबिऊनी मूंखे ॿुधायो हिन शयुनि जो नालो छा आहे हिन जो कमु कहिड़ो आहे। हुया त मलाइक हुया त मासूम हुया त अल्लाह जी इबादत ज़िक्र करण वारा उनमें गुनाह जो शक शुबहो शाइबो बि कोन हो पर जमल अल्लाह सी फरमाए त हे छा आहे क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सभई मलाइका खुदा ताला जी ज़ात बाबरकात जानो चवण लगा ला इल्म लना मौला असां खे हिन जो इल्म नाहे इल्ला मा अल्लमतना बस एतिरो असां खे इल्म आहे जेको तो सेखारियो आहे। या इलाहुल आलमीन तू ही अलीम ॼाणण वारो आहे तू ही हकीम मूंखे त का ख़बर ई कान्हे असां खे को पतो ई कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए हाणे बस कयो या आदम अंबिहुम ओ आदम हाणे तू ॿुधाए अची जो आदम हर पटियो त अल्फ खां ये ताईं हर शइ जो नालो ऐं बयान ॿुधाए वञी पार पियो का न शइ छॾे चीड़ बि न छॾे ज़रो बि न छॾे ये फलाणी शइ आहे फलाणी आहे फलाणी आहे फलाणी आहे हिन जो ही नालो आहे हिन जो ही फ़ाइदो आहे हीअं थींदी आहे हीअं थींदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो हर शइ ॿुधाई मलाइकनि खे चई हाणे के क़िबला तुंहिंजी जेका मर्ज़ी अल्लाह ताला फरमाए त तव्हां मलाइकनि खां बि इल्म में मथे आहे तव्हां खां उस्ताद तव्हांजो आहे तव्हांखे तो उस्ताद सां कुल्लो हणिबो आहे सही न तौबा कईसीं अल्लाह से तौबा कयो हा हा जेको कयोसीं सुञो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हुकुम सां सभु किरी हिकिड़ो त समझी विया अंधा कोन समझी विया त हे त पढ़ियल इल्म वारो आहे साहिब इल्म साहिब बसीरत ॿियो वरी ख़ुदा ताला उन खे फरमाए तव्हांजो उस्ताद तव्हां खां वधीक इल्म थो रखे तव्हांखे थोरो इल्म कोन्हे को। अल्लाह ताला हाणे सजदो कयो सभई बिना ज़िद जे किरी पिया सजदो करे अल्लाह जे पाक नबी जे आॾो सजदो करण लगा पर सजदो इबादत जो न हो सजदो ताज़ीम जो। कहिड़ो सजदो बाबा ॻाल्हायो तंहिंजे करे ताज़ीम वारो सजदो रसूलुल्लाह जे शरीयत में बि हराम आहे। बहरहाल सभिनी सजदो कयो हिकिड़ो वॾो देव बंदो हो उहो सीटजी बीह रहियो देव देव माना शैतान देव शैतान
मां सही थो चवां ग़लति थो चवां? मूंखे हिकिड़ी हदीस को साबित करे ॾेखारे ॾियां मां इहो परच में नबी बि साबित कोन्हे इहे झंडे जी सूरत कई हदीस में आहे ई कान इन पंहिंजे अमेरिका उस्ताद खे राज़ी करण जे लाइ अमेरिका जी कुंड ते बि हिकिड़ो झंडो ₹6 हूंदो आहे हिननि उहो पंहिंजे अमेरिका जे पिठड़ो रखियो आहे ॻोल्हियो त परच में नबी इहो आहे ई कोन को मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात ते कूड़ था हणनि पिया अल्लाह जे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जे प्यारे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खे सभिनी सजदो कयो पर हिकिड़े देव मलऊन वॾे देव सजदो न कयो छा चवण लॻो मां अञा अना खैरुम मिन्हु मां भलो आहियां क़ुरान में बीठो आहे 14 सिपारो अल्लाह ताला फरमाए मां तोखे चयो सजदो छो न कई माली लम अकुल अस्जुद लिबशर या इलाहल आलमीन मूंखे लाइक़ नाहे जो मां हिन बशर खे सजदो कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तो 6 लख साल मुंहिंजी इबादत कई आहे मलाइकनि जो उस्ताद थी रहियो आहियां सारी ज़िंदगी मूं अल्लाह जो ज़िक्र कयो थी मुक़र्रबन में तो जो नालो हुयो पर तो चयो आ माली लम अकुल अस्जुद लिबशर मां हिन बशर खे कीअं सजदो कयां तो अल्लाह जे नबी खे बशर चवण जी बिदअत शुरू कई आ रस्म विधी आ कहीं बि अॼु ताईं नबी खे बशर कोन चयो आ पहिरों तूं पलीत जो नबी खे बशर चवी थो फखुर जो निकरी वञ इन अलैक लानती इला यौमिद्दीन क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत पई वसंदी अल्लाह ताला उनखे तड़े छॾियो रुगो ॾोह कहिड़े जे करे इन्ही ॾोह जे करे जो अल्लाह जे नबी खे बशर चयईं ख़ुदा तबारक व तआला जल जलालु अमन वालू उनखे तड़े लानत जो तोप ॾेई छॾियो अव्हां खे ख़बर आहे त ॿियनि मलाइकनि छो सजदो कयो ऐं हुन छो न कयो ॿुधायां कोन ॿुधंदव कोन अचो त आरफ रूमी खां पुछूं जलालुद्दीन रूमी खां पोइ छा थो चवे त मलाइकनि छो सजदो कयो इब्लीस छो न कयो चवे तो कर न बूदे ज़ात हक़ अंदर वजूद आप गिलरा कई को न दे मलके सुजूद ज़ाहिर में त आदम जी मिट्टी आ ज़ाहिर में त बशर आ पर उन मिट्टीअ में अल्लाह पाक पंहिंजो नूर रखियो हो जन मलाइकनि खे मुहम्मदी नूर नज़र आयो उन्हनि सजदो कयो ऐं जंहिंखे मिट्टी नज़र आई उन सजदो कोन कयो क़यामत ताईं लानती बणिजी वियो असल में सजदो मिट्टीअ खे कोन हो उन कुदरती नूर खे हो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु वञी इहो बीठो नतीजो इहो ॻाल्हि मां निकितो त अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालो आदम खे जेको मुक़द्दम बनायो आदम खे जेको ख़लीफ़ो बनायो आदम खे जेको अल्लाह ताला पंहिंजो नाइब बणायो आदम अलैहिस्सलाम खे जेको मलाइकनि खां सजदो कराई इहो सभु कुझु इल्म जे करे हुयो छाजे करे चओ खुली चओ
अल्लाह ताला पांजे सोने नबी करीम के फरमायो अल्लमक मा लम तकुन तालम व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लमक मा लम तकुन तालम, मा रब करीम जी ज़ात मा बरकातु के उहो कुछ इल्म पढ़ायो मा लम तकुन तालम जेको अब में तू न ॼाणदो हुए, व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। तो मोहम्मद करीम के मां अल्लाह पाक इल्म पढ़ाए तो जे मथा तमाम वडो फज़ल फरमाए छॾियो हाणे इहो नतीजो निकितो तो सॼी फज़ीलत छाजी आहे चओ इल्म जी। ॻाल्हायो बाबा हाणे सभई चवंदो तो पोइ मां अॻिते हलंदुसि। छाजी फज़ीलत आहे? मलाइकनि खां आदम मथे बि इल्म जे करे, मलाइकनि सजदो कयो त बि इल्म जे करे, जे ख़ुदा हुनखे ख़लीफ़ो बणायो त बि इल्म जे करे, छो त इल्म नबियनि जो वरसो आहे। अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो आहे इन्नमल उलमा वरसतुल अंबिया, असां नबियनि जो वारिस को भी दुनिया में कोने को, जेकॾहिं असां नबियनि जो को वारिस आहे त आलिम वारिस आहे। इन्हीअ जे करे जो असां नबी दुनिया में दौलत ठाहिण कोन आया आहियूं, जागीर ठाहिण कोन आया आहियूं, बंगला ठाहिण कोन आया आहियूं, बाग मिल्कियतूं ठाहिण कोन आया आहियूं। असां नबी इल्म खणी आया हूं, इल्म पढ़ाइण लाइ आया हूं, दुनिया के इल्म सेखारियूं वञूं था पिया। असां जॾहिं दुनिया मां वेंदासीं त इल्म छॾे वेंदासीं, जेको असांजे इल्म खे हासिल कंदो सो असां नबियनि जो वारिस आहे। महबूब ता कुर्बान वञा, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिकड़ी हदीस में आलिमन जी फज़ीलत जे बारे में फरमायो आहे, उहो तव्हां खे मां ॿुधायां, पर अॻु में तव्हां खां पुछां थो त रसूलुल्लाह जो उम्मत खां केतिरो शान मथे आहे? जी इतने भी ही रहे जमीन आसमान ते, जमीन आसमान से ही बीठा न पुछे नहीं कोन। जमीन आसमान जे विच ते मुस्तफा फरमाया 500 साल जो पंधु आहे, माना नबी सा जो 500 साल ते शान आहे बस। हां ये चो, हां ये चो सोना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो वरफअना लक ज़िक्रक, सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए तो वरफअना लक ज़िक्रक, या रसूल अल्लाह अवां जे ज़िक्र खे मां अल्लाह पाक तव्हां जे लाइ बुलंद कयो। एॾे न आरियो मुझो कद बुत हेतिरो आहे, मां पंहिंजो हथ हेतिरो मथे करे सघां थो, मथे न ईंदो छो त मुझो कद ई एतिरो आहे। पर जे साईं इकबाल शाह खे बि आरियो त फुट खन मथे वेंदे। अब आहे या न आहे? पर जे हिते खणी आलम चनो जहिड़ो हुजे हा त पोइ सभिनी खे मारे वञे, जेतिरो कद ओतिरो मथे वेंदो। ईअं आहे या न आहे? समझो था न, मां रुगो समझाइण लाइ उथियो आहियां। हाणे ॿुधो अल्लाह जो क़ुरान। अल्लाह ताला फरमाए तो वरफअना लक ज़िक्रक, ऐ मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे लाइ मां अल्लाह बुलंद कयो। हाणे मुल्लन खे चओ त अल्लाह जी ज़ात जी ताक़त ॿुधायो, अल्लाह जो कद ॿुधायो, अल्लाह पाक जी ज़ात केतिरो मथे करे सघे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां रब करीम जे ताक़त जी हद नाहे त मुहम्मद जे शान जी भी हद नाहे। इन्हीअ जे करे जो वरफअना लक ज़िक्रक, या रसूल अल्लाह अव्हां जे ज़िक्र खे तव्हां जे लाइ मां अल्लाह पाण बुलंद फरमायो। पोइ हाणे ईअं न चइबो ज़मीन जेतिरो
आसमान जेतिरो, जबल जेतिरो, समुंड जेतिरो न, ये सब शयूं महदूद आहिनि। ईअं खणी चइजे अल्लाह जी ताक़त ला महदूद आ, अल्लाह जी कुवत ला महदूद आ। उन्ही पंहिंजे कुवत सां ऐं पंहिंजी ताक़त सां अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे नबी करीम जो ज़िक्र बुलंद कयो आहे। जाते अल्लाह पाक जे ताक़त जी हद नाहे, उते मुस्तफ़ा जे ज़िक्र जी हद नाहे। तफ़सीरन लिखियो आहे, जॾहिं इहा आयत जिब्रील खणी आयो ऐं नबी करीम अलैहिस्सलाम खे अची ॿुधायईं, वरफ़अना लक ज़िक्रक या रसूल अल्लाह, अव्हां जे ज़िक्र खे तव्हां जे लाइ मां बुलंद कयो आहे। त जिब्रील खे रसूलुल्लाह फरमायो, जिब्रील अल्लाह खां पुछो थी त मुंहिंजो कीअं ज़िक्र बुलंद कयो अथसि, को कहिड़ो तरीक़ो आहे जो मुंहिंजो ख़ुदा ज़िक्र बुलंद कयो आहे, को तरीक़ो त हूंदो न। जिब्रील चयोसि मूं पुछो कोन्हे। मुस्तफ़ा फरमाता वञ ख़ुदा खां पुछी आ। जिब्रील मकामे ख़ास ते आयो, या इलाहल आलमीन, तुंहिंजे हबीब मूंखे मोकिलियो आहे त वरफ़अना लक ज़िक्रक, तव्हांजे ज़िक्र खे मां अल्लाह तव्हांजे लाइ बुलंद फरमायो आहे। मुस्तफ़ा पुछनि था त कीअं मुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो थी। अल्लाह ताला फरमायो, वञ जिब्रील वञी मुंहिंजे हबीब खे ॿुधाए त ॿ तरीक़ा आहिनि, ॿिनि तरीक़नि सां मां अल्लाह तव्हांजो ज़िक्र बुलंद कयो आहे। हिकिड़ो तरीक़ो ही आहे, इज़ा ज़ुकिरत ज़ुकिरत मई, पहिरों तरीक़ो ही आहे जो जाते मां अल्लाह जो ज़िक्र हूंदो उते मुस्तफ़ा तुंहिंजो बि ज़िक्र हूंदो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ छा पढ़ंदा हो? ॾाढे चओ, ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ छा पढ़ंदा हो? अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु। अॻिते छा पढ़ंदा हो? अल्लाह ताला फरमाए थो, इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई, मुंहिंजा हबीब जॾहिं मुंहिंजो ज़िक्र कयो वेंदो उते तुंहिंजो बि ज़िक्र कयो वेंदो। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे जो मूं तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे। ॿियो